सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण चयो आहे त तंज़ीमूं उहे ई कामयाब थींदियूं आहिनि जेके पंहिंजे मक़सदनि खे नज़र में रखंदे कमु कनि। तंज़ीमी उहिदो ख़ादिम ऐं ख़िदमत ख़ल्क़ जे जज़्बे जे तहत वठणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अंजुमन ताजरान पुराणे सखर जे नई चूंडियल उहिदेदारनि जे तक़रीब हल्फ़ बरदारी खे ख़िताब कंदे कयो। तक़रीब में सखर स्मॉल ट्रेडर्स के उहिदेदारनि हाजी गुलाम शबीर भुट्टो, अब्दुल कादिर शेवानी, मोहम्मद शरीफ डाडा, अब्दुल पारी अंसारी, ज़हीर हुसैन भट्टी, मोहम्मद मुनीर मेमण, मोहम्मद शब्बीर मेमण, महबूब सिद्दीकी शिरकत कई। मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान कादरी, डॉक्टर सईद देवान, इमदाद झुंडे, मोहम्मद अकरम फयाज खान, शफीकुर रहमान, मोहम्मद अकरम, कैलाश, राशिद सिद्दीकी, अब्दुल हमीद बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते हाजी मोहम्मद जावेद मेमण, अंजुमन ताजरान पुराणी सखर जी नई चूंडियल सदर राशिद खान, सीनियर नायब सदर मोहम्मद आशिक, नायब सदर आबिद अंसारी, अब्दुल जब्बार खान, जनरल सेक्रेटरी नोमान मुगल ऐं ॿियनि उहिदेदारनि खां उन्हनि जे उहिदनि जो हलफ़ वरितो। तक़रीब में अंजुमन ताजरान पुराणे सखर जी नई चूंडियल सदर राशिद खान, जनरल सेक्रेटरी नोमान मुगल पूरे यूनियन समेत सखर स्मॉल ट्रेडर्स में शामिल थियण जो ऐलान कयो। हुन चयो त असांखे सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण जी अॻवानी में मुकमल तौर ते भरोसो ऐं एतमाद आहे। हुन हमेशह वापारियुनि जे मसइलनि जे हल लाइ जदोजहद कई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे हाजी मोहम्मद जावेद मेमण जो वधीक चवणु हो त असां हमेशह वापारियुनि जे इत्तेहाद जी ॻाल्हि कई आहे ऐं वापारियुनि जे मुफ़ादनि जे लाइ कमु कयो आहे। इहो ई सबबु आहे त अॼु शहर जूं केतिरियूं ई तंज़ीमूं सखर स्मॉल ट्रेडर्स में शमूलियत अख़्तियार करे रहियूं आहिनि।